घरनि में ॿूटा पोखण सां माहौल पुरसुकून रहंदो आहे। घर में थधिकार थी वेंदी आहे ऐं गर्मी जो अहसास बि घटि थींदो आहे। ॿूटा ज़िंदगी जे कारवां वार में वॾी अहमियत रखनि था। इहो ज़रूरी सम्झो वेंदो आहे त घरनि में ॿूटा पोखजनि, छो त इन्हनि सां गदिलाइण खां बचाव मिलंदो आहे। इन ॾिस में हिंदू धर्म जा माण्हू पंहिंजे घरनि में तुलसी जो ॿूटो लाज़मी रखंदा आहिनि, छो त इहो हिननि लाइ मुक़दस ॿूटो आहे। इन खां सवाइ हिंदू धर्म जे माण्हुनि जे घरनि में जंगली मिर्चनि जो ॿूटो बि लाज़मी पोखियो वेंदो आहे। पर इन जो सबबु छा आहे ऐं इन ॿूटे जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? जंगली मिर्चनि जो ॿूटो हूअं त शुगर ऐं दिलि जी बीमारियुनि खां बचाईंदड़ दवाउनि में इस्तेमालु थींदो आहे ऐं हिन जे पननि मां निकिरंदड़ रस हर क़िस्म जे जीतनि तोड़े नांग जे ज़हर खे बि जिस्म मां कढण लाइ मददगार आहे। हिंदू माण्हू हिन ॿूटे खे पंहिंजे घर में इन लाइ बि रखंदा आहिनि छो त उन्हनि अक़ीदो आहे त हिन ॿूटे सां हू हर क़िस्म जे ग़ैबात जे असरनि खां बची सघनि था। तिबी हवाले सां ही ॿूटो शुगर खे ज़ाब्ते में रखे थो, दिलि जो दौरो पवे त जिस्म में पैदा थींदड़ कमज़ोरी खे ख़तमु करण लाइ बि काराइतो आहे। हीउ जिस्म मां ज़हरीलनि मादनि खे ख़ारिज करण में बि मदद ॾिए थो, जॾहिं त जिस्म जे उज़वनि जी ख़राबी खे ठीकु करण में बि हिन ॿूटे जो वॾो किरदारु हूंदो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk